लीडर टीवी जे प्रोग्राम जी ॻाल्हि में असांजी ॻाल्हियूं जारी आहिनि लुत्फ़ अली मंगरे साहब सां। ऐं सवेर असांजी ॻाल्हि निकिती जीअं मंगरे साहब चयो त लफ़्ज़ पीर ऐं जहालत खे गॾु खणी न हलणु खपे हिन मामले में, ऐं ही पीर अलॻि आहिनि। त उन में असां हिननि खां ॿ सुवाल पुछणु था चाहियूं। हिकिड़ो सुवाल हीअ आहे त पीर आमतौर जहालत जो वॾे में वॾो सिंबल हुजनि था सॼी दुनिया में, उन्हनि खे अंग्रेज़ी में, सिंधी में, फ़ारसी में, उर्दू में, पंजाबी में कहिड़ो बि नालो ॾियो, त उहा जहालत वारी हिते तब्दीली कीअं, फ़र्क़ु कहिड़ो आहे? हिकिड़ो सुवालु मुंहिंजो इहो आहे। ॿियो मुंहिंजो सुवालु हीअ आहे त जेको शाह मर्दान शाह उर्फ़ पीर साहब पागारो जो असुलु सिकंदर शाह साहिबु हो, जेको हिन पीर साहब पागारे खां अवल गुज़ारे वियो 2012 में, त उनखे मूं कई दफ़ा ॿुधो, साफ़ी तौरु मूं उनखे रिपोर्ट बि कयो ऐं घणनि हंधनि ते उन सां कचहरियूं बि थियूं, त उहो औरतुनि जी तालीम जे बारे में ॾाढो हिसास बि हुआ ऐं उन जे बारे में हू ॻाल्हियूं। त मुंहिंजो उन ई पीर साहब पागारे जे ॻाल्हियुनि जे हवाले सां आउं चवां थो त पीर साहब पागारे जे इन्हनि समूरनि तालीमुनि जो हुरनि ते केतिरो असरु पियो आहे ऐं नियाणियुनि खे पढ़ाइण जे बारे में हू केतिरा हिसास थिया आहिनि? तव्हां बिल्कुलु सही ॻाल्हि पॉइंट आउट कई आहे। ऐं जेके हुर जिते अक्सीरत में आहिनि उन्हनि जी पेशगदारी में जेके ॿिया आबादी वेठी आहे उन्हनि खे उनखे जेका मवाज़नो कयो वेंदो त कंपेरेटिवली हुर तव्हांखे वधीक प्रोग्रेसिव लिबरल नज़र ईंदा। अच्छा, उनजो रीज़न इहो आहे त ओवर द हिस्ट्री हिननि पीर पागारनि मां को बि अहिड़ो पीर पागारो न आहे जेके अॻु में हुया त उन्हनि जी ज़्यादातर तालीम मज़हबी तालीम हूंदी, इख़लाक़ियाती तालीम हूंदी। उनखां बाद में जेके पीर पागार शाह मर्दान शाह ख़ासि तौर ते आयो 52 में 4 फेबरवरी ते 52 में गादी बाल थी आहे। पहिरीं स्पीच खाई हे मन जमायत खे 3-4 तलक़ीनूं कंदो रहियो आहे। हिकिड़ो नंबर 1 त बाबा तालीम ॾियो। शुरूआती ज़माने में तालीम जी ॻाल्हि हूंदी, उनमें छोकिरनि जी ॻाल्हि न हूंदी। बाद में 70s में अची छोकिरियुनि जी ॻाल्हि शुरू कई, छोकिरियुनि जी तालीम लाज़मी आहे। ॿियो पाड़े वारनि जो ख़्यालु रखो, अमन सां रहो, पाड़े वारनि जो ख़्यालु रखो। टियों पंहिंजे जेको तरीक़ोकार आहे उन तरीक़े सां मुंसलिक रहो, उन सिस्टम में रहो। इहे 3-4 ॻाल्हियूं हू हमेशह कंदो रहियो ऐं हमेशह मुल्क सां वफ़ादारी जी ॻाल्हि कंदो रहियो। त मुल्क जी वफ़ादारी तव्हांखे करिणो आहे, मुल्क सां रहणो आहे, हिते मरणो आहे, मुल्क जी वफ़ादारी तव्हांखे करणी आहे। त इहे 3-4 ॻाल्हियूं उनजी स्पीच जो बेसिक पॉइंट्स हूंदा हुआ, हर स्पीच में चवंदो हुयो। अच्छा, उनजो इम्पैक्ट छा पियो हाणे मुरीदनि ते? सो तव्हां पहिरियों सुवाल कयो त पीर ऐं जहालत वारो लफ़्ज़ त उहो हिते फिट इन करे नथो थिए त अॼु ताईं बि असां कंहिं बि ॿिए पीर खां इहो ॿुधो न हूंदो, चाहे उहो केॾो बि प्रोग्रेसिव पीर हुजे, उन पंहिंजे घर वारनि खे, पंहिंजे ॿारनि खे एतिरो पढ़ायो हुजे, एतिरो सेक्युलर कयो हुजे, ऐं गॾोगॾु मुरीदनि खे बि तलक़ीन कई हुजे नियाणियुनि खे पढ़ायो, नियाणियुनि खे प्रॉपर्टी जो शेयर ॾियो, नियाण जा हक़ ॾियोसि, नंढी जेका आहे छोकिरी सां निकाह न करायो, वॾी उमिरि जी छोकिरियूं विहारो न पंहिंजे घर में, ऐं जेको आहे घटि पढ़े लिखे छोकिरे सां पढ़ी लिखी छोकिरी न पढ़ायो, पढ़ण शादी न करायोसि। त इहे उहे रूल ऑफ बिज़नेस जेके आहिनि उहे सेट कया, उनजो इम्पैक्ट पियो जमात ते। उनखे जेकर मय्यर करिणो हुजे त हिकिड़ो तरीक़ो आहे त जिते बि पीर पागार जा मुरीद रहनि था उन्हनि मुरीदनि खे ऐं जेका ॿी आबादी आहे उनजे एजुकेशन स्टेटस खे मय्यर करणु तव्हांखे फ़र्क़ु नज़र ईंदो ऐं सिग्निफिकेंट फ़र्क़ु नज़र ईंदो। भला इन 100 साल जेकॾहिं इन सॼे पीर पागारे जे हिसाब खे ॾिसिजे, 100 साल रुॻो, त उन में 70 साल त पाकिस्तान जा आहिनि ऐं 30 साल जे अवल बि ॿधऊं, हलो रुॻो 70 साल बि ॿधऊं, त इन पीरनि जे असर जे करे कहिड़ा वॾा माण्हू पैदा थिया आहिनि जिन जो हिन सोसाइटी ते तमामु वॾो असरु थियो हुजे? अच्छा डॉक्टर साहिबु, तव्हांखे मज़े करे ॿुधायां, इहो सुवालु जेको आहे इहो वॾो सुवालु त ॾाढो मज़ेदारु आहे, पर इहो कॉन्टेक्स्ट में फिट नथो थिए। अच्छा, हाणे कीअं थो थिए? उहो इन जे करे त जो शाह मर्दान शाह खे जेका जमायत या मुरीद मिलिया हा न, उहे अहिड़े हाल में हुया त हुनखे हिकिड़ो ई फोकस हुयो त इन हाल मां कढी थोरो अपलिफ्ट कयां। हाणे मिसाल तौरु कीअं सूर्य बादशाह जॾहिं वियो त हिन सॼनि मुरीदनि जूं ज़मीनूं ख़तमु थी चुकियूं आहिनि, प्रॉपर्टी ख़तमु, बग़ावत में माल ख़तमु, माना का शइ न हुई। ऐं जेका दरगाह हुई उनजा बंगला हुया, सांगड़ वारो या पीर ॻोठ वारो, इहे बम्बार्टमेंट अंग्रेज़नि करे तबाह करे छॾिया हुया। सांगड़ माना गिड़ंग, गिड़ंग बंगलो सांगड़ वारो
ऐं जेको पीर ॻोठ जो जेको दरगाह पीर जो ॻोठ जो बंगलो आहे इहो बम्बार्टमेंट करे हिन किंगरी असुल जेको हुयो इहो सूर्य बादशाह जो बंगलो हुयो उहो बम्बार्टमेंट खे टोड़े छॾिया असलो हुयो जेको इकनॉमी सोर्स जो आहे सभु अंग्रेज़ पाण सां खणी विया रेवेन्यू जेको पैसा लटा जेको सामान हुयो सोन सीधो सभु खणी विया पाण सां गॾु मुरीदनि खां हर शइ फुरे छॾी त हाणे उहा जेका क़ौम बची हुई उहा अधु खां वधीक क़ौम हुई कंसंट्रेशन कैंप्स में लोड़नि में अधु खां वधीक माण्हू पंहिंजे सर्वाइवल में हुया बुख बदहाली हुई का शइ कोन हुई हाणे जो शाह मर्दान शाह आयो त हुन खे हिकिड़ो ई चैलेंज हुयो त हाउ टू रिकन्स्ट्रक्ट दिस नेशन न क़ौम खे बचायां कीअं त उनजे करे तव्हां शाह मर्दान शाह जी सॼी ज़िंदगी तव्हां हिकिड़ो जुमिलो चवंदो हुयो आख़िर में पोइ ॿियो जुमिलो एड कयो पहिरीं चवंदो मां हुरनि जो लीडर आहियां ईअं कोन चवंदो मां सिंधियुनि जो लीडर आहियां मां पाकिस्तान जो लीडर आहियां चवंदो मां हुरनि जो लीडर आहियां आख़िरी 2 ॾहाकनि में अची मां सिंधियुनि जो लीडर आहियां पोइ चवंदो हुयो रीज़न बि चवंदो हाणे हुर जेके न ख़ुशहाल थी विया आहिनि त हुनजो पहिरियों पर्पज़ हुयो 52 में आयो आहे 65 ताईं हू पंहिंजी कंस्ट्रक्शन में माना फाल में रहिया आहिनि 65 में लकीली या अनलकीली असां चवंदा असांजे जेका हुरनि जे लाइ फेवर में जंग थी हुर डिफेंड कयो एक्सेप्टेंस मिली प्रूव कयो त उहे ज़मीनूं उहे घर उहे माल मिल्कियतूं वापसि मिलणु शुरू थिया जी मिलणु शुरू थिया त सिंध में पीर साहब पघार जो 65 खां पोइ कद काठ वधी वियो ऐं ॿियो जो कॉन्टेक्स्ट जेको सिंध में वधणु शुरू थियो त थोरो अॻियूं हली करे भुट्टो साहिब सां इख़्तिलाफ़ थी विया पीर साहब जा उन ते पाण अलॻि सां ॻाल्हाईंदासीं लेकिन भुट्टो साहिब इख़्तिलाफ़ थियण खां भुट्टो साहिब जी पावर में आयो त पावर में अचण खां पोइ थोरो इंतकामी कार्रवायूं थियूं त उहे जेके 5-7 साल जेके ॿिया 6 साल जेका रहिया 71 खां वठी 76-77 ताईं त वरी इहे हुरनि जे लाइ ॾुखिया रहिया उहे माल मिल्कियतूं जेके प्रोग्रेस थिया पियो रुकिजी विया त मतिलबु शाह मर्दान शाह खे पंहिंजी क़ौम खे बिल्ड करण जो टाइम वरी बि न मिलियो जेको थोरो मिलियो उहो बि रुकिजी वियो त वरी अॻियूं हली ज़िया आयो त ज़िया शुरू बि पीर पघार कोन ठहियो भुट्टो साहिब खे फांसी अची वई पोइ 2-3 साल ज़िया बि माना ईअं कंदो हुयो 82 में फॉर्मली ज़िया सां पीर साहिब जी पाण में अलॻि सलॻि थी आहे ऐं पीर साहिब वरी पंहिंजे माण्हुनि खे पंहिंजे हुरनि खे बचाइण जे लाइ ज़िया सां गॾु वेठो आहे ऐं पोइ अॻियूं हली जॾहिं मोहम्मद ख़ान जोनी जो जॾहिं प्राइम मिनिस्टर थियो आहे सही कंस्ट्रक्शन हुरनि जी उहो वरी बहाल उतां खां शुरू थी आहे हाणे इहो जेको पुराणो 52 खां वठी 85 ताईं जो माना ख़ाल हुयो माना पंहिंजे पेट जी में हुया 85 खां पोइ इकनॉमिकली पॉलिटिकली सोशली माना ऐं बाक़ी मामलात में हुर हितां खां वधणु शुरू थिया आहिनि 85 खां त पोइ उन खां पॉलिटिकल सिस्टम जो सोर थींदा रहिया मूं तव्हांजी ॻाल्हि सम्झी मूंखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि आई आहे ज़हन में उहा हीअ आहे त हिकिड़ा भुट्टे साहिब ते इल्ज़ाम आहिनि जेके पीर साहिब पघारे या उनजे माण्हुनि जे ख़िलाफ़ु इंतकामी कार्रवाई जेकॾहिं हिकिड़े टाइम लाइ मां उन्हनि इल्ज़ामनि खे चवां त उहे 100% सच आहे मां हिकु लम्हे लाइ पीर साहिब पघारे खे ज़ुल्फ़कार अली भुट्टे जी मुखालफ़त जो बि हक़ थो ॾियां 100% ठीकु ऐं वेंदे फ़ौज सां गॾिजी ख़ासि करे जनरल ज़ियाउल हक़ सां गॾिजी PNA ठाहे ऐं ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे फांसी ते चाढ़ायो इहो बाब पूरो थियणु खपे हा न इहो बाब अॼु ॾींहं ताईं आहे हाणे मुंहिंजो सुवालु छा आहे सुवालु हीअ आहे त सिंध में पावर पॉलिटिक्स कंदड़ ॿधुरियूं ख़ासि करे उन में पीर पघारे जा माण्हू इताद था कनि मुख़्तलिफ़ पार्टियुनि सां गॾु हुजनि था पर उन्हनि ते इल्ज़ाम हीअ आहे त घणो करे हू इस्टेब्लिशमेंट जो पासो था वठनि ठीकु आहे या घणो करे हू पीपल्स पार्टी जा मुखालिफ़ था हुजनि ठीकु आहे आख़िर सिंध में पॉलिटिकली अहिड़ो कल्चर कीअं पैदा कजे जो हाणे जेके बि नुक़सान हिक ॿिए जा थिया उहे पूरा थिया पलव बि थी विया माण्हू फांसी बि चढ़ी वियो हाणे भला को नओं रस्तो वठिजे जंहिंमें सिंधी माण्हू गॾिजी पॉलिटिक्स करे हा माना मां कर पॉलिटिक्स मुंहिंजो सब्जेक्ट न आहे ऐं न ई मां पॉलिटिकली आहियां मां हिस्टोरिकल फैक्ट ॿुधाईंदो छो मुंहिंजो थोरो हिस्ट्री सां तालुक़ु रहियो आहे हिस्टोरिकल फैक्ट्स इहे आहिनि त माना इहे थिया छो ऐं थींदड़ छा थींदी नज़र अचे पियो हाणे अॻियूं मां पाण ते ॻाल्हाए सघूं था हाणे ईअं त भुट्टो साहिब ऐं पीर साहिब सुठा दोस्त हुया पाण में ऐं भुट्टे साहिब जा जेका सोट जेके हुया उहे पीर साहिब जा मुरीद बि हुया फैमिली कुझु पीर साहिब जा मुरीद बि हुयूं इवन चवंदा आहिनि भुट्टे साहिब जी जेका वालदा हुई उहा पीर साहिब जी चवंदा त मुरीद हुई ख़ैर नहीं उहो पंहिंजी जॻह ते लेकिन भुट्टो साहिब पीर साहिब पाण में सुठा दोस्त हुया जॾहिं भुट्टो साहिब पहिरियों दफ़ा बैरिस्टर थी आयो हुयो सभ खां पहिरीं भुट्टे साहिब जेके केस खयां उहे हुरनि जा खयां उतां उहे हुरनि जा केस जेके ब्रिटिश दौर में हलिया हुया उहे माण्हू जेके ट्रायल में हलिया हुआ पोस्ट पाकिस्तान त भुट्टे साहिब शुरू में उहो केस खयां
त भुट्टे साहिब खे हिकिड़ो स्पेस मिलियो, सिंध मां माना वॾा केस हुया उहे, उन मां भुट्टे साहिब माना काफ़ी हुननि खे ॿार बि कढायो या उहो उन में हिकिड़ी पधिराई मिली। ऐं भुट्टे साहिब पीर साहिब एतिरा वेझा हुया त पीर साहिब जो थोरो वेटेज हुयो मुरीदनि जे करे या जेको आहे हिकिड़े पीर हुअण जे करे हिकिड़ो सघ हुई, पोयां हिकिड़ो बैकग्राउंड हुयो। त भुट्टे साहिब खे जेको इस्कंदर मिर्ज़ा सां जेको इंट्रोड्यूस करायो पहिरीं दफ़ा पीर साहिब, ऐं जेको पहिरीं दफ़ा फॉरेन डेलीगेशन में भुट्टो साहिब वियो हुयो उहो पीर साहिब इंट्रोड्यूस करायो। ऐं भुट्टो साहिब की हिकु करिस्मेटिक पर्सनैलिटी हुई, उन खां पोइ उतां वियो त उहो पंहिंजा माना रस्ता ठाहींदो वियो, हमवार कंदो हुयो। उतां खां वठी भुट्टो साहिब पीर साहिब पाण में सुठा दोस्त रहिया आहिनि, हमेशह गॾु रहिया आहिनि। इहो अची इख़्तिलाफ़ थियो अची 67-68 में। 68 में कीअं थियो आहे त 65 खां पोइ हुरनि जी ऐं पीर साहिब जी वर्थ मल्टीप्लाई थी वई 100 टाइम। हिकिड़ो रीज़न इहो। ॿियो भुट्टो साहिब जा अयूब सां थिया इख़्तिलाफ़, ऐं पीर जरा 65 जंग खां पोइ हुर थी विया बेनिफिशरी छाजा मुल्क में वापसि जेको आहे पे बैक आर्मी रूल हो, आर्मी रूल हुयो, हुरनि खे फ़ाइदो मिलणु शुरू थी वियो, हुर इस्टेब्लिश थियणु शुरू थी विया। हाणे पीर साहिब हुरनि खे जेकर भुट्टे साहिब सां गॾु बीहे थो त माना हुरनि खे तकलीफ़ विझे, त भुट्टे साहिब जो तरीक़ो इस्तेमालु कयो, पॉलिटिकल सिस्टम जो प्रोसेस शुरू कयो, पार्टी ठाही, पीर साहिब सां अलॻि बीठो। पीर साहिब मतिलबु फातिमा जना सां बीठो, मुस्लिम सां बीठो, पोइ अयूब साहिब सां बीठो हुयो। पर अयूब साहिब खे पीर साहिब आख़िर में छॾे ॾिनी, लेकिन थियो ईअं भुट्टो साहिब पंहिंजी प्रोग्रेसिव पार्टी ठाहे आयो। एसि ताईं इख़्तिलाफ़ न हुया, अञा को नज़र न आया। जॾहिं इलेक्शन थी पियो उनखां कुझु टाइम पहिरीं पीर साहिब चए तूं मूंसां बीह, त पीर साहिब इंडिपेंडेंट बीठो, चए न मां मुस्लिम लीग सां मुस्लिम लीग ऐं मां मुस्लिम सां बीहंदुसि, तूं पंहिंजी भले पॉलिटिकल पार्टी सां बीह। त हितां सिंध मां मेजॉरिटी ऑफ माण्हू जेके हुया उहे भुट्टे साहिब सां बीहणु शुरू थी विया। घणा माण्हू पीर साहिब खां अलावा वॾा नाले वारा माण्हू भुट्टे साहिब हलिया विया। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो पॉलिटिकल इन्वायरमेंट ठहियसि थो। उहो जॾहिं भुट्टे साहिब पावर में आयो त भुट्टे साहिब जी टीम में कुझु माण्हू हुया, उन इख़्तिलाफ़ात पीर साहिब सां थोरा वधाए छॾिया, जेके पीर साहिब खे बर्दाश्त न कंदा हुया। छो त पीर साहिब हुन में ख़ासि करे कहिड़ा माण्हू जिन इख़्तिलाफ़ वधाया, हाणे मां पॉइंट आउट नथो करणु चाहियां त मां पॉलिटिकल माण्हू न आहियां, पॉलिटिकल सिस्टम न हिस्ट्री जी ॻाल्हि आहे न, हाणे हिनखे रहण ॾींदो बहितर आहे। हिस्ट्री खे सिधो कयो न। सर मां अगरि इजाज़त ॾियो त मां हिनखे छॾींदासीं ॻाल्हि खे। सो कुझु माण्हुनि भुट्टे साहिब सां जेके टीम में वेझा हुया उन भुट्टे साहिब खे पीर साहिब थोरो परे करे छॾियो। ऐं उन थियो छा, भुट्टो साहिब त पावर में अची वियो। पावर में अचण खां पोइ जेके कुझु जेका हाणे अॼु इमरान ख़ान पावर में आहे, कल ज़रदारी साहिब पावर में हुयो, पर नवाज़ शरीफ़ पावर में हुयो, त इंतकामी कारियूं थोरियूं थींदियूं आहिनि। त हुरनि सां इंतकामी कारियूं कुझु ज़रा थी वियूं। उन में हिकिड़ो पीर साहिब भुट्टे साहिब को जलसो कयो हुयो, उन ते को जोड़ो ॿोड़ो थियो हुयो, को मायन अची पथराव कयो हुयो, पोइ भुट्टे साहिब खे उन ते वरी रिएक्ट करायो वियो। त ईअं हिकिड़े क़िस्म जो सिंध में ॿिनि धुरनि खे माना डिवाइड करिणो हुयो, कंहिं धुरनि खे। त उहे माना झेड़ो वधी वियो, झेड़ो वधण खां पोइ भुट्टो साहिब पीर साहिब अलॻि थी विया। ऐं वरी बि आख़िर ताईं बि भुट्टो साहिब जॾहिं पीर साहिब खे नज़रबंदि कयो पावर में, त भुट्टो साहिब खे जॾहिं मिलणु आयो पिंडी में होटल में, ऐं तव्हां उहा वीडियो जेका BBC जी आई आहे, तव्हां ॾिसो ख़ुशगवार मूड में, दे आर गुड फ्रेंड, माना सुठे मिज़ाज में आया, मिलिया। भुट्टो साहिब चयो आहे जॾहिं साफ़ी BBC वारा पुछियो आहे, चए साईं पर्सनल मीटिंग हुई, मुंहिंजो पर्सनल विज़िट हुयो, को पॉलिटिकल विज़िट न हुयो, मां पीर साहिब सां ईंदो रहियां, पीर साहिब सां ईंदो रहियां, कुझु न आहे अहिड़ो मसइलो न आहे। त इहे माना ज़ाती तौर ते पाण में क्लोज़ हुया, पॉलिटिकल थोरो इख़्तिलाफ़ वधी विया। ऐं उन खां पोइ थियो छा, भुट्टो साहिब हिकिड़ो भुट्टो साहिब खे रुगो PNA खे असां ज़िम्मेवारी कोन ॾेई सघूं, भुट्टो साहिब खे फांसी अचण में रुगो पाकिस्तानी एस्टेब्लिशमेंट जो रोल न हुयो, उन खां पोइ हिकिड़ो इंटरनेशनल एनवायरमेंट हुयो। इहे अहिड़ी काफ़ी दूरियूं हुयूं जंहिं भुट्टो साहिब खे न पिए चाहे त भुट्टो साहिब हिते हुजे। आख़िरी सवाल, हा, हीअ जेके पीर साहिब पागारा हुर मूवमेंट रेज़िस्टेंस, इहो त सभु ख़तमु थी वियो। हा, शयूं त रेज़िस्टेंस में उजागर थियनि थियूं, निखार पैदा थिए थो, वधनि थियूं। हाणे रेज़िस्टेंस आहे कोन, ठीकु। त आहिस्ते आहिस्ते हेठि वई आहे सॼी ॻाल्हि, या मथे वई आहे, या फ़र्द मथे वधिया आहिनि, बाक़ी शयूं हेठि वधियूं। हिन खे असां जेकॾहिं टिनि कॉन्टेक्स्ट में ॾिसूं, हिकिड़ो ॾिसूं त इकनॉमिकली, पॉलिटिकली, सोशली मुरीद पीर साहिब मथे विया आहिनि, ठीकु आहे। रेज़िस्टेंस हाणे विढ़ण लाइ को दुश्मन त आहे कोन, टारगेट आहे कोन, टारगेट आहे कोन, असांजो मुल्क आहे, असांजा माण्हू आहिनि, ऐं हिते सां रहणो आहे, हिते स्ट्रक्चर कॉन्टेक्स्ट में रहणो आहे, त उन कॉन्टेक्स्ट में हलणो आहे। त पीर साहिब शाह मदार शाह जी पॉलिसी हुई त जो तव्हां ॿुधायो GHK जो माण्हू फलाणो, कॉन्टेक्स्ट में रहणो आहे, वी हैव टू लिव हियर, वी हैव टू एक्सेप्ट इट, रियलिटी जेका रहणी आहे उन में रहण थियो। टियों जो तव्हांजो आख़िरी अॻिए सुवाल में तव्हां ॿुधायो त हाणे सिंध में इहे ॿ धुरियूं आहिनि, इन जी जेका फॉलोइंग आहे उहे माना हिकिड़े प्लेटफॉर्म अची सघनि, नथा अची सघनि। मुंहिंजो ज़ाती ख़्यालु आहे पॉलिटिकली भली अलॻि हुजनि, पर ॿिन्ही धुरुनि में ज़ाहिरी तौर ते तव्हां पीपल्स पार्टी वारे वर्कर खां पुछंदो त पीर साहिब पघार ते इल्ज़ाम हणंदो त बाबा इहे एस्टेब्लिश माण्हू आहिनि, इहे फलाणा ढिकणा आहिनि, हीअं आहिनि। वरी पीर साहिब जे मुरीदनि फॉलोइंग खां पुछंदो त चवंदो आहे बसि सिंध पीपल्स पार्टी खपाए छॾी, सही करे छॾियो, ई कंदो।
पर सिंध जे राइट जी जेकॾहिं इंडिविजुअली हिन पॉलिटिकल डिस्कस खां ॿाहिरि निकिरी करे तव्हां हिन जे फॉलोइंग खे ॿिनी धुरियुनि खां पुछंदो सिंध जे राइट जी ॻाल्हि ॿई हिकिड़ो आवाज़ हूंदा ॿई चवंदा सिंध जो राइट खपे माना सिंध हिकु आहे सिंध हिकु आहे काला बाग ॾींदा ॿई सिंधी ॿई ॿिनी जी फॉलोइंग साॻी ॻाल्हि कंदी सिंध जे राइट जी ॻाल्हि ॿई ॻाल्हि साॻी कंदी हीअ जेको डिवीजन जेका आहे सिर्फ़ु पॉलिटिकल नज़र अचे हेठि वर्कर में तव्हां सर्वे करे ॾिसो 100 सुवाल पुछो जेके सिंध जे राइट जी ॻाल्हि था कयूं 100 मां 99 जा 100% साॻियूं जवाब मिलंदा ॿिनी पासे खां पॉलिटिकल डिफरेंस आहिनि इहे पॉलिटिकल डिफरेंस पार्टी रहंदा आहिनि उन ते तव्हां डिस्कस लुत्फ़ अली मंगरियो साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांखे टाइम ॾिनो लीडर टीवी जी असीं शुक्रगुज़ार आहियूं तव्हां लीडर टीवी खे टाइम ॾिनो ऐं असीं चाहियूं था त हिस्ट्री जे बारे में आहिस्ते आहिस्ते शयूं ॿाहिरि अचनि ऐं माण्हुनि खे ख़बर पए कहिड़ी शइ कीअं आहे कहिड़ी शइ कीअं आहे सची ॻाल्हि इहा आहे मूंखे तव्हांजे हिननि ख़लीफ़नि जी चीफ ख़लीफ़नि जी कीअं जमहूरियत फिलहाल तीर मटीर असां त पीर सां गॾु ठपो जहालत जो हयो वेठासीं सो बाक़ी हलियासीं अॻिते हिते त वरी ॻाल्हियूं ॿियूं ऐं मूंसे परसे मुंहुं न कयूं गोशे पिरी न गॾिया तव्हां खां बि थियो कोन थियो असांखे ॿुधायो असांखां थियो कोन जो तव्हां खां पुछो तव्हांजी वॾी महिरबानी थैंक यू नाज़रीन ही हुयो जनाब लुत्फ़ अली मंगरियो साहिबु एंथ्रोपोलॉजी में मास्टर्स कयल ऐं पब्लिक हेल्थ में ज़ियादीन मां ज़ेबिस्ट मां पब्लिक हेल्थ मां पढ़ियल असांजो दोस्त लुत्फ़ अली मंगरियो साहिबु ऐं हिन पीर साहिबान ते हुर मूवमेंट ते ऐं स्ट्रक्चर ते काफ़ी अहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि जेके असां मां घणनि खे शायदि ख़बर न हुजे ऐं हिन प्रोग्राम जे बारे में पंहिंजी राय बि ॾिजो असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब बि कजो ऐं माण्हुनि खे ॿुधाइजो त कहिड़ियूं शयूं ॿाहिरि कीअं आहिनि अंदरि कीअं आहिनि वॾी महिरबानी